साईं असां सभ खां पहिरीं त इहो चवंदासीं जो तव्हांजो शुक्रियो अदा कंदासीं भाऊ जावेद अली भीअं साहब जो ऐं भाऊ शहनवाज़ नाथ खान जेको उन्हनि जा असीं वधि में वधि नयात शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे पाण वटि घुराई असांखे हेॾी इज़त ऐं मोहबत ॾिनी आहे। असां इहो तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान बारे में ॿुधाईंदासीं जी जीअं साईं जन जी आमद थी आहे उस्ताद 8 ॾींहंनि जो शान घणियो आहे चए थो रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे सुभान अल्लाह चए थो सूमर ॾींहुं सुहिणल आयो मीर मके में मुरसल आयो कुल नबियुनि जो कामिल आयो अर्शन मथां आका आयो जेको मुंहुं बि मिठो मन ठारा रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो आयो ॾींहुं अंगारो थी वियो रोशन जहान सारो आया ॾिसण पिरी प्यारो मुर्कन पिया ॾिसी मोचारो जिन कयो दिलबर जो त दीदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो ॾींहुं अरबा जे आया उदासी पुनल ॾिसण आया प्यासी ॾिसण आशिक आया आसी तन अंदर में हुया तासी त आयो पाक नबी बगदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो ॾींहुं ख़मीस जे खिलंदा आया हुब हबीब जीअ में हलंदा आया द्रूद दिलबर ते पढ़ंदा आया उन झोरीअ में हू झुकंदा आया त आयो सूंहं भरियो सरदारा रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो ॾींहुं जुमे जे जिब्राइल आयो खणी जोड़ो जन्नत मां आयो पाक पीरीअ खे अथसि पारायो अदब मां अची अथसि सिरड़ो झुकायो थियो जल्द में जिब्राइल ताबेदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो ॾींहुं छंछर जे छट झलियो अरबसारे में हुल हुलियो ॾिसी ॿुधी सभु को खिलियो त हबीब हलीमा खे आहे मिलियो जंहिं खयो ख़ुशीअ मां ताजदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो ॾींहुं आचर इहे थियूं ईदूं दिलबर ॾिसी ख़ुशि थियूं दीदूं बुखियूं अखिड़ियूं हर हंधि पयूं नीदियूं बसि दीदार ई त दरकार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो मोहम्मद असांखे मीर मिली वियो कलमू क़ुरान असांखे अक्सीर मिली वियो हिन काइनात जो असांखे कीर मिली वियो जेको उमत जो त आधार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो कंदो साईंअ खे सुजूद आहियां पढ़ंदो दिलबर ते दुरूद आहियां झुकाईंदो पंहिंजो विजूद आहियां हीउ लिखियो कुर्ब कुंभार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे चए थो हीउ परवर जो पैगाम आहे दुरूद नबीअ ते सलाम आहे मिठड़ो मोहम्मद जो नाम आहे अदब करणो एहतराम आहे हीउ मोहम्मद सोणे जो ग़ुलाम आहे वेठो दर्शन में हे हुबदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा घर अब्दुल्लाह जे मोहम्मद आयो कामिल कलंगीदार आहे रब्बिल अव्वल में रहबर आयो नूर थियो निर्वारा सुभान अल्लाह वाह 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 हीउ हुयो साईं गुलाब खान भान साहब जंहिं तव्हांखे काइनात जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते शेर ॿुधाया माशाअल्लाह जंहिंखे अगरि पसंदि हर इंसान खे ईंदा ऐं हर हुबदार खे ईंदा त हिन खे वधि खां वधि शेयर कंदा साईं जन जी इहा महिनत आहे ॾिसो न साईं जन खे डायरी आहे न पनो आहे इहो इश्क आहे सुहिणे जो हर माना उनखे शेर यादि हो सॼे हफ़्ते जो आहे न साईं हा साईं हफ़्ते माशाअल्लाह।